जैकमाबाद में अगूणो सूबाई वज़ीर सरदार मंजूर खान पंवर जो मढ़ कराची खां जैकमाबाद जे ॻोठ आदम खान पंवर आंदो वियो, जिथे जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी मज़हबी जमायतुनि जे अॻवाननि ऐं शेरनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज़ बाद हज़ारे आले नखिन सां मढ़ अबाणी कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे राशिद बलोच। जी राशिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अगूणो सूबाई वज़ीर सरदार मंजूर अली खान पांवर जी जो गुज़रियल रात कराची में दिल जो दौरो लाॾाणो करियो। तंहिंखां पोइ सिंध ऐं बलूचिस्तान जा जेके सरदार आहिनि, पंजाब में जेके सरदार आहिनि, उन्हनि में मायूसी छायल आहे। हिन टाइम जो सरदार मंजूर अली खान जो मढ़ आहे उनजे अबाणे ॻोठ आदम खान पांवर में पहुचायो आहे, जिते सिंध ऐं बलूचिस्तान जे सरदारनि पिणु शिरकत कई आहे। उनजी जनाज़े नमाज़ अदा कई पई वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, सरदार मंजूर अली खान पांवर कबाइली इलाइक़नि जो सरदार हूंदो हुयो, हू फ़ैसिला कराईंदो, ॿिनि धुरनि में निबारो कराईंदो, उनजो अहम किरदारु रहंदो। पर उनजे विछोड़ ते पूरी सिंध सोगवार आहे। हज़ारे आलिन अखरनि सां उनजो मढ़ मिटी हवाले कयो वेंदो। तंहिंखां पोइ सिंध ऐं बलूचिस्तान जे सरदारनि सां असांजी ॻाल्हि थी आहे, पंजाब जे सरदारनि सां। उनजो इहो चवणु आहे, सरदार मंजूर अली खान पांवर जो अहम किरदारु हूंदो। सिंध ऐं बलूचिस्तान जा जेके इलाइक़नि जा जेके मसइला हूंदा, बिरादरियुनि जा मसइला हूंदा, उहो हल कराईंदो हुयो। शहरवासियुनि जे जेके माण्हुनि जे लाइ उन्हनि जो वॾो किरदारु हूंदो। हर कंहिं नंढनि वॾनि मसइलनि में हू पंहिंजी आवाम सां गॾु हूंदो।